टीम के इंचार्ज मोहम्मद असीम खास खली के अर्ज कंदासीं तो दोस्तों सां कुछ कचहरी मस्त कलंदर शहबाज कलंदर मुझो साईं लाल साईं बाबा साईं बोलो बोलो सखी शहबाज कलंदर अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि वसहबिहि वबारिक वसल्लम। पहिरीं तव्हांखे लखे करोड़े मुबारकूं हिन पाड़े वारनि दोस्तनि खे ऐं हिन टीम खे शहीद साजिद अली ग्रुप जी पूरी टीम खे जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हीअ महफ़िल सजाई अथनि। अदा प्याज़ के, अदा काशिफ़ के, अदा खालद वारनि खे, अदा सुहेब खे, हिननि खे लखे करोड़े मुबारकूं। जेका आहे नई टीम नयनि चेहरनि सां हिकु उभरी आई आहे। असांजे अंजुमन ग़ुलामान कलंदर जे प्लेटफॉर्म तां जेका ही फस्ट महफ़िल साईं हाफ़िज़ पीर ते अहिड़े नमूने सजाई अथनि। ही हिननि जी नंढड़ी पंहिंजी महिनत जेका धणियुनि हिन खां कराई, हिननि दोस्तनि खां, ऐं हिननि खे हिमत हुननि धणी ॾिनी जो हेॾे दजाली दौर में बि इश्क़ मोहम्मदी जो नारो हणी बीह रहिया ऐं हे मोहबत जो हिकिड़ो पिंडाल सजाइनि। ही महफ़िलूं बरकतनि वारियूं महफ़िलूं आहिनि, जेके आम महफ़िलूं कोन, छो त हिन महफ़िलुनि में अलाह जे हबीब जे नाव सां हीअ महफ़िल मुनक़द कई वञे थी ऐं उन नाव जे करे अर्श ऐं फ़र्श ख़लकिया विया आहिनि। क़ुरान में अलाह पाक चवे थो, ए मुंहिंजा हबीब, अगरि जे मां तोखे न ख़लकिया त कुल जहान ई न ख़लकिया। लो लाक व मा अफ़लाक, जे मूं ख़लकियो त सिर्फ़ु तव्हांजे करे मूं ख़लकियो, जे तव्हांखे न ख़लकिया त का शइ न ख़लकिया। हे दुरूद जेको असां पढ़ूं था मिठड़े हबीब ते, का मिड़ई सिड़ी ॻाल्हि कान्हे का। क़ुरान में ज़िक्र आहे, अगरि केरु तव्हांखे दुआ ॾिए थो त तव्हां उनखे ओतिरी दुआ ॾियो या उनखां बहितर दुआ ॾियो। हे दुरूद सॼो दुआ आहे। दुरूद पढ़ूं था, कंहिं ते सलाम मोकिलियूं था, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते, बरकतूं कंहिं ते, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते, रहमतूं कंहिं ते, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेको बाइस पाण रहमत आहे, रहमतुल आलमीन आहे, उन हस्ती ते उहे दुआऊं मोकिलियूं था असां। मोट में अलाह जो हबीब पाण दुआ ॾिए थो ऐं उनखां वधीक बहितरीनु दुआ पंहिंजे उम्मत जे लाइ उतां मोकिले थो। जंहिंजे हक़ में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ घुरनि, छा उहो जहन्नमी थींदो छा? सुवाल ई पैदा न आहे जंहिंजे हक़ में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ घुरनि। हिकु दुरूद पाक पढ़ण ते 10 गुनाह बख़्शजनि था, 10 रहमतूं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अचनि थियूं उन शख़्स ते जेको हिकु दुरूद पाक पढ़े थो। 10 गुनाह उनजा बख़्शनि, 10 रहमतूं, 10 बरकतूं ऐं 10 सवाब उनखे मिलंदा। जेको हज़ारनि जी तादाद में दुरूद पढ़ंदड़ हूंदो, छा त उनजी कमाई हूंदी, केॾो त उनखे अजुर मिलंदो हूंदो, केॾो उनजे माउ पीउ खे अजुर मिलंदो हूंदो। उन बचिड़े जे करे उनजा माउ पीउ बि बख़्शी वञनि था। हीअ आहे दुरूद पाक जी बरकत। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि वसहबिहि वबारिक वसल्लम। हिकु दुरूद पाक आहे, हिकु एंटीबायोटिक टैबलेट आहे, ईअं सम्झो, जंहिंजे खाइण खां पोइ हर मर्ज़ जी दवा थी वञे थी। छो त उन इंसान ते निगाह थींदी आहे जेको कसरत दुरूद पाक जो विर्द जारी कंदो आहे। 313 दफ़ा बि कसरत में अचे थो, 313 दफ़ा बि जेको पढ़े थो, उनजे हक़ में बि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआऊं घुरंदा रहनि था। जेको हज़ार जी तादाद में पढ़े थो, उनजे हक़ 24 कलाक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनजे हक़ में दुआऊं घुरनि था। उन्हनि जा त हिन जहान में बेड़ा पार, त हुन जहान में बि बेड़ा पार आहिनि। हींअर ॿिए बि मज़ारूं ॾिसो क़बरूं आहिनि, पर हिते जेको हाफ़िज़ क़ुरान आहे, जंहिं हिफ़्ज़ कयो, क़ुरान सीने में विधो, त अलाह पाक उनखे केॾियूं इज़तूं ॾिनियूं, चादरियूं पियूं आहिनि, उन ते पगूं पयूं आहिनि, उनजी हिकिड़ी कोठी अलहदा ठही पई आहे। बाबा हीअ दुरूद तव्हांखे उते वठी वेंदो जिते तव्हांजी सोच बि कमु कान थी करे। हे दुरूद मिड़ई दुरूद न आहे, दुरूद उम्मी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पसंदि में पसंदीदा दुरूद आहे। तव्हां हिन जी कसरत करे ॾिसो, पोइ तव्हां पंहिंजे अंदरि जो सिस्टम ॾिसो, कीअं तव्हांजो अंदरि सुजाग थिए थो, कीअं तव्हांखे शऊर अचे थो। पंहिंजो सिलसिलो वाहिद सिलसिलो आहे जेको बग़ैर पीरी मुरीदी जे आहे, बग़ैर ॾन पट जे आहे। हिते केरु कंहिंखे कोन थो ॾिए, ॾियण वारी अलाह जी ज़ात आहे, उहा ॾिए थी।
अॼु जे दोस्तनि हिननि सिस्टम कयो आहे त हिननि खे कंहिं बि कोन ॾिनो आहे, पंहिंजी मदद पाण हिननि कयो आहे। अलाह पाक हिननि जी मदद कई आहे, हिननि रुगो नियत कई आहे, महबूबनि हिननि ते महबूब निगाह कई ऐं करम कयो, हिननि जा सभु कम सवला थिया। तव्हां भली हिननि खां पुछा कयो कीअं थियो, हिननि वीचारनि खे बि ख़बर कान पई आहे, छो त नाम कंहिंजो आहे, नाम अलाह ऐं अलाह जे हबीब जो आहे। उन जो नाम वठी करे हीअ अॻिते वधिया आहिनि त मालिकनि बि हिननि खे मोट ॾिनी आहे। अहिड़ी थधि में अहिड़े सीउ में बि हींअर आराम ऐं सुकून सां वेठा आहियो, छा इहा वॾी ॻाल्हि कान्हे छा? ये निगाह है, निगाह मर्द मोमिन में वो तासीर देखी, बदलते हुए हज़ार लोगों की तकदीर देखी। अल्लाह जे वलिन में वॾी ताक़त आहे हुनजी निगाहुनि में, उहे ईअं ई तकदीरूं मटाईंदा रहंदा आहिनि, ईअं हुन जूं ज़िंदगियूं चेंज कंदा रहंदा आहिनि। ईअं विर्द तव्हां कंदा हलो, हिन विर्द करण सां ई तव्हां महबूब जी वेझड़ाई हासिलु कंदो। जॾहिं महबूब जी वेझड़ाई हासिलु कंदो त उहा रुहानियत अव्हां जे अंदर में, अव्हां जे सीननि में बाक़ाइदे जॻह वठी वेही रहंदी। ईअं जॻह वठी वेही रहंदी जीअं माक पननि ते किरंदी आहे, उते जेॾी महिल फुड़ो हिकिड़ो कंदा ॼमी उते फुड़ो किरी पवंदो आहे। सुबुह जो हारी जॾहिं वेंदो आहे, ॾिसंदो आहे त पन ते फुड़ा किरिया पिया हूंदा आहिनि, इहे पारा हूंदा आहिनि। हीउ पारो जेॾी महिल ॼमंदो आहे, वरी धकु भरणो पर पारो टुटंदो कोन। ईअं ई हिकिड़े पारे जो रहमत जो हिकिड़ो फुड़ो अव्हां जे कल्ब ते जेॾी महिल आयो त कल्ब खे पियो साफ़ु कंदो, पियो साफ़ु कंदो। हींअर असांजा कल्ब छो नथा साफ़ु थियनि? छो जीअं अधे ॿुधायो त असांजे सिलसिले में उहे बुत न आहिनि रखिया वेंदा। बुत कहिड़ा आहिनि? ख़ुदि गर्ज़ी बुत आहे, हसद साड़, हसद बुग़्ज़ कीनो, इहे हिकिड़ा बुग़्ज़ त इहे इन क़िस्मनि जेके बुत ठहनि था, जेके असां पंहिंजे अंदर में विझी वेही था रहूं, पोइ अलाह पाक जी मोहबत खां परे था वञूं, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहबत खां असां परे था वञूं। पोइ असांखे असां तालिब कंहिंजा था थियूं? या हुस्न जा थियूं था, या लालच ढूंढ जा वञी थियूं था। ढूंढ छा आहे? धन दौलत ढूंढ आहे, उन जा अॼु तालिब थियूं था। हे ज़मीन जो टुकड़ो आहे, मन कब्ज़ो कयूं, खपाईंदासीं वरी असांखे मिलंदो। हे हिसो आहे, असां खणंदासीं वरी मिलंदो। हे हुस्न आहे, अॼु शादी या टी शादी कंदासीं हिन हुस्न सां। इहे असांजे अंदरि सीने में वेहियो रहनि, पोइ इश्क़ मोहम्मदी असां में दाख़िल ई कोन थिए। पोइ असां दीन खां परे हलिया था वञूं, पोइ असां ॿिए सिस्टम में हलिया था वञूं। उन सिस्टम खे ख़तमु करण जे लाइ अंजुमन ग़ुलामान क़लंदर जनमु वरितो आहे। हिन दौर में जीअं नौजवाननि खे वठी करे हिननि खे उहो दीन, हिननि खे उहो इश्क, हिननि खे उहा मोहबत ॾिए जेका हिननि खे अॻिते सुरखरू करे, हिननि जे बचनि खे सुरखरू करे, हिन जे वालिदेन खे सुरखरू करे। बग़ैर पीरी मुरीदी, बग़ैर लोभ लालच जे हीअ अंजुमन ग़ुलामान क़लंदर जेका कमु करे वेठी थी, फी सबीला कमु करे वेठी थी, ना के ॾन पट न को पीरी मुरीदी। ईअं न त अॼु हिते आयासीं ॿिए ॾींहं ते वरी ईंदासीं, सलाम वालेकुम, हाणे कणिक काई अथव अधु मण असांखे न बाबा न हराम, इहा शइ कोन। हा ईंदासीं हिकिड़ी शइ तव्हां खां वठी वेंदासीं, उहा असांजी लालच आहे, उहा अव्हां खां मोहबतूं वठी वेंदासीं, अव्हां खां दुरूद वठी वेंदासीं। अव्हां दुरूद घणो पढ़ंदो, मुंहिंजे महबूब वटि उहो दुरूद पहुचंदो। उते मलाइक जॾहिं दुरूद खणी पहुचंदो त उते मलाइका नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछा कंदा, पहिरियां त तव्हां अदा ख़्याल जो दुरूद कोन ईंदो, हाणे अचे थो त उतां जेके मलाइक उते ॿुधाईंदा साईं हिन खे पहिरियां अदा कामरान दुरूद ॾिनो, अदा फ्याज़ पोइ महिनत करणु शुरू कयो, अदा फ्याज़ वरी अदा सफ़दर वारनि खे ॾिनो, अदा काशिफ़ वारनि खे ॾिनो, पोइ हाणे दुरूद अचे थो हिन ॻोठड़े में। पोइ चवंदा पहिरियां अदा कामरान जे हक़ में दुआ था घुरूं, पोइ फ्याज़ जे हक़ में दुरूद था घुरूं। हाणे दुरूद ॾियण वारे जो छा मक़ाम आहे? दुरूद पढ़ण वारे जो बि मक़ाम ॾिसो, दुरूद ॾियण वारे जो बि मक़ाम ॾिसो। जेको ॿिए खे दुरूद ॾिए थो उनखे उते अॻ में दुआ थी मिले। हीअ हदीस आहे, हीअ हदीस जेका पढ़ूं, मां ॿुधाए वठो तव्हांखे, हीअ हदीस कुदसी में बि आहे, सही बुखारी में बि आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 40 हदीसूं दुरूदनि ते। हे दुरूद मिड़ई न अथव, हीउ दौर दजाली दौर अथव, ईंदड़ वक़्तु अञा ॾुखियो अथव। हीउ सहारो वठो, दुरूद जो सहारो वठो, दुरूद जो सहारो वठंदो ऐं कामयाबु थींदो। दुरूद ई तव्हांखे निमाज़ जो मुत्तक़ी कंदो, रूहानी इबादत कराईंदो। दुरूद ई तव्हांखे राति जो आख़िरी पहरनि में उथारींदो, उथो 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 तहजुद पढ़ो। तहजुद का मज़ाक़ न आहे, ख़ुदा सां मुलाक़ात आहे, का मज़ाक़ न आहे।
पोइ जंहिंमें तहजुद दुआ पढ़ंदो त उहा तहजुद तव्हांजी क़ाबिल क़बूल हूंदी। हीअ दुरूद पाक कसरत सां पढ़ंदा कयो। अल्लाहुम्म सल्ली अला सय्यदना मुहम्मद नबील उम्मी वला आलिहि वसहबिहि वबारिक वसल्लम। हीअं सी घणो आहे, दिलि चवे पई कचहरी अञा कयूं, पर नंढड़ा मासूम बि आहिनि, हीअं थोरो ज़िक्र कंदासीं, हुन खां पोइ दुआ